पिनण विचां पढ़ण याद ई कोन्हे। हिन पहाके में अजायो रुलण खां सख़्त मना कई वई आहे ऐं ज़रूरी कम पहिरीं करण जी तलक़ीन कयल आहे। मतलब त जेके रुलंदा आहिनि ऐं रुलण पिनण में एतिरो त गुम थी वेंदा आहिनि जो खेनि ॿिया ज़रूरी कम विसरी वेंदा आहिनि ऐं क़ाइदे क़ानून खां ॿाहिरि हलिया वेंदा आहिनि। अहिड़नि ज़रूरी कमनि मां हिकु कमु पढ़ण ऐं स्कूल वञण बि आहे, जंहिंजे बारे में हिन पहाके में सम्झायो वियो आहे। पिनणू पिनी आयो, सिकड़े खे सद थी। हीउ बि हिकु पहाको आहे। पिनणू यानी पेनार पिनी आयो मतिलबु त ख़ैरात वठी आयो आहे ऐं वरी सिकंदे खे उनजो आसरो थियो आहे त मनो उन मां मूंखे बि कुझु मिले। ऐं उहा शइ ॾिसी उहो भर में बीठल माण्हू उनखे चवंदो आहे, यार मूंखे बि हिन मां थोरो ॾे। त पोइ उनखे वरंदी महिल हू इहो ई जवाबु ॾिनो आहे त मूंखे अलाए कीअं शइ मिली आहे, वरी तोखे वरी हिन मां कीअं आउं ॾींदुसि। पोइ जवाबनि ईअं चवंदा त पिनणू पिनी आयो, सिकड़े खे सद थी। पिञे मां पिनियो पोइ को सखी ॾींदो। हीउ बि हिकु पहाको आहे जंहिंजो मतिलबु कुझु हिन तरह आहे त जेको पाण पिनी आयो आहे अगरि ॿिए खे ख़ैरात में कुझु ॾे त उहो वॾो सखी चइबो। हाणे पेनार माना जेको वीचारो सदाऊं हणंदो आहे, घुर कंदो आहे, ख़ुदा जे नाले अलाह जे नाले घुरंदो आहे, ऐं उहो जेको पिनी अचे थोरो घणो उन मां उनजी मस पूरत थींदी जेकॾहिं उन मां ॿिए खे ॾींदो त इहा पोइ सखावत में गिनी वेंदी आहे। पिनंदे जा परे सा मुड़ुस को करे। हीउ बि हिकु पहाको आहे। हिन पहाके में कंहिं टोटी माण्हू तरफ़ इशारो कयल आहे जेको का न का शइ ॿियनि मां कढण जो आदी हुजे। माना ज़रूरत जूं शयूं पाण न वठे ऐं या को बि कमु पाण न करे ॿिए खां कराए, ॿाहिरां ई उनजो बंदोबस्तु करे, पोइ खणी को मामूली कमु हुजे या का शइ हुजे, खाइणी हुजे, पीअण जी हुजे, कंहिं बि कम में ईंदड़ हुजे, उहो ॿिए खां हरूभरू वठे पंहिंजी हूंदे सूंदे बि। ऐं जे ईअं कयो हूंदो आहे जंहिं पिनी खाई ॾिठो हूंदो आहे न उन कमु कोन पुॼंदो आहे। हिन में ॻाल्हि चिटी पई आहे त अहिड़ा माण्हू टोटी बि आहिनि जेके महिनत मज़ूरी खां लाराईंदा आहिनि ऐं पिनी पूरत कंदा आहिनि। तॾहिं ईअं चवंदा आहिनि पिनंदे जा परे सां मुड़ुस को करे। पिने मां पिनियो बि केरु कंहिंखे कोन ॾे। हीअ हिकु चवणी आहे जंहिंजो मतिलबु हिन तरह आहे त जेको पाण पेनू फ़क़ीर हूंदो आहे ऐं पिनी खाईंदो वठंदो आहे, सो उन पिन में मिलियल शइ जेका आहे उन मां ॿिए खे छा ॾींदो ऐं केतिरो ॾींदो। हुनजो ई पेट मस भरबो, हुन जूं ज़रूरतूं मस पूरियूं थींदियूं। जी चवंदा आहिनि त हू पाण बि पिने सो ॿिए खे छा ॾींदो। पोखीअ खां राई भली। हीअ बि हिकु चवक आहे या चवणी आहे जंहिंजो मतिलबु कुझु हिन तरह आहे त हा, माण्हू खे वास्ता ऐं मुआशरती उथी वेठी ऐं राई रसाई उते कमु अची वेंदी आहे जिते ॿनी ॿारो पोख ऐं पैसो बि कमु कोन ईंदो आहे। पर जेके समाजी वास्ता हूंदा आहिनि, माण्हू सां उथी वेठी लिहाज़ हूंदो आहे ऐं प्रीत जा रस्ता हूंदा आहिनि, दोस्ताना रस्ता हूंदा आहिनि जिन सां सॼण पाई कयल हूंदी आहे, उहे ई एन टाइम ते ॾुखे वक़्त ऐं मुश्किल कम में कमु ईंदा आहिनि ऐं पोइ उहो ॾुखियो ऐं मुश्किल तरीन कमु बि आसान बणिजी वेंदो आहे। इन लाइ चवंदा आहिनि त पोखी खां राई भली, यानी भले 100 एकड़ तव्हांजी ॿनी पोखी पई हुजे, पोइ उहो त फसल आहे, हुन मां तव्हांखे वधि में वधि पैसा मिलंदा। पर को समाजी कमु अहिड़ा बि के हूंदा आहिनि जेके वास्ते बग़ैर थींदा ई कोन्हे। सवाल ई कोन थो पैदा थिए हरूभरू थींदो, भले तव्हां केॾो बि पैसो इस्तेमालु करियो पर कोन थींदा। तॾहिं ईअं चयो अथनि त पोखी खां राई भली आहे। पुट मुई या मलूक। हीअ बि हिकु चवणी आहे जंहिंजी माना हिन तरह आहे त कंहिं बि औरत खे नफ़रत विचां मुई चई गाइबाना ज़िक्र कयो वेंदो आहे, पर संदसि नालो कोन खयो वेंदो आहे। जीअं चवंदा मो केॾांहुं वियो जो मुई केॾांहुं बि वञे, अहिड़ी तरह सां उहो लफ़्ज़ इस्तेमालु करे उन साम्हूं वारी औरत या मर्द सां मुखातिब थींदो आहे। पर अहिड़ी औरत जा बि पुट सुठा आहिनि त उन्हनि जी तारीफ़ थिए थी। मुराद इहा ई आहे त ठलनि पेटां भला, पर ज़रूरी न आहे त माउ किनी आहे त पुट बि ख़राबु हुजनि, इहो ज़रूरी कोन्हे। पुटनि जी माउ बुख कोन मरंदी। हीअ हिकु चवणी आहे। मुंहिंजी ॼाण मूजिबि हिन चवणी में अधूरी सचाई बयानु कयल आहे, छो त के माण्हू वीचारियूं पुटनि सुटनि धीअरुनि ऐं धीअनि हूंदे सूंदे बि बुख मुहियूं आहिनि ऐं बुख मरी रहियूं आहिनि।
ऐं बेयारो मददगार थी तड़पी तड़पी मुंहिंजूं बाहिनि। पर जिन जो औलाद अहसास वारो आहे उहे सच बि बुख कोन मरंदियूं।